निगरान सरकार गैर कानूनी तौर तरसियल परडेहिन खिलाफ क्रैकडाउन तेज़ करण जो फ़ैसिलो करे वरितो। पहिरीं नवंबर खां मिल्कियतूं ज़ब्त करण ऐं गैर कानूनी परडेहिन खे सज़ाऊं ॾियण जी हिदायत। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गैर कानूनी परडेहिन खे कढण जो हतमी प्लान तयारु करे वरितो आहे। सॼी ॼाण आहे त गैर कानूनी तौर तरसियल परडेही शहरी किथे आहिनि। पहिरीं नवंबर खां गैर कानूनी शहरियुनि जे मामले ते का बि सौदेबाज़ी न थींदी। गैर कानूनी तौर तरसियल परडेहिन जी मदद कंदड़ पाकिस्तानियुनि खे सज़ाऊं मिलंदियूं। हर अफ़गान ख़ानदान खे 50,000 अफ़गान करंसी गॾु खणी वञण जी इजाज़त हूंदी। अफ़गान सूधो गैर कानूनी तौर तरसियल शहरनि जी पंहिंजे ॾे वापसी जो अमल जारी। गुज़िरियल ॾींहुं 4,239 अफ़गानी पाकिस्तान छॾे पंहिंजे मुल्क हलिया विया। अफ़गानिस्तान रवानगीअ लाइ 11 गाॾियुनि में 230 ख़ानदाननि खे रवानो कयो वियो। हेल ताईं 72,219 अफ़गान पनाहगीर पंहिंजे वतन वापसि रवाना थी चुका। हुकूमत तरफ़ां समूरनि अफ़गाननि खे 31 अक्टूबर ताईं पंहिंजे ॾे वापसि वञण जी डेडलाइन मिलियल। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हिफ़ाज़ती ज़मानत में वाध लाइ अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थींदो। जी पैरवी करण या रेफरेंस वापसि वठण बाबति जवाब दाख़िल कराए वेंदो। सिक्योरिटी ख़दशे सबबि अदालत में दाख़िला लाइ ख़ासि पासिस जारी। पुलिस सां गॾु FC जे वाधू नफ़री बि अदालत ॿाहिरां मुक़ररु कई वई। इलेक्शन कमीशन में PTI चेयरमैन खे पार्टी उहिदे तां हटाइण लाइ केस जी ॿुधणी। PTI चेयरमैन जे वकील बैरिस्टर गोहर अली पारां अटॉर्नी पावर न खणी अचण ते कावड़ जो इज़हार। इलेक्शन कमीशन जे मेंबर चयो आहे त तव्हां केस विढ़ी रहिया आहियो ऐं तव्हां वटि अटॉर्नी पावर न आहे। बैरिस्टर गोहर अली चयो त PTI चेयरमैन सां मुलाक़ात रुॻो ख़मीस ॾींहुं कराई वञे थी। अॼु मुलाक़ात जो टाइम हुयो पर केस सबबि हू न वञी सघियो। ॿुधणी कुझु ॾींहंनि लाइ मुलतवी कई वञे त जीअं PTI चेयरमैन खां अटॉर्नी लेटर वठी सघिजे। पीपल्स पार्टी जे अॻवान सैयद मुराद अली शाह चयो आहे त निगरान हुकूमत सबबि सिंध जे माण्हुनि में ख़दशा पैदा थी रहिया आहिनि। मसइलनि जो हल चूंडुनि में आहे। इलेक्शन कमीशन जल्द तारीख़ जो ऐलान करे। मुल्क खे मसइलनि मां कढण जो वाहिद हल चूंडूं कराइण में आहे। इस्लामाबाद जी असाब अदालत में पेशीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं ॿोॾि सबबि मुतासिर थियलनि खे 4 लखनि ताईं घर ॾेई चुकी आहे। वधीक घर ॾियण वारो अमल निगरान हुकूमत जी सुस्त रवैये सबबि रुकिजी वियो आहे। आलमी बैंक ॿोॾि दौरान मुतासिरनि जी बहितरीन ख़िदमत करण ते सिंध हुकूमत जे क़दमनि खे साराहियो आहे। इसराइल जे मुसलसल बमबारी जारी। वधीक 750 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फोर्सिस गाज़ा खान यूनिस ऐं ॿियनि इलाक़नि ते बम वसाया। घरनि बेकिरनि ऐं अस्पतालुनि खे निशानो बणाए वियो। अल जज़ीरा जे नुमाइंदे जो ख़ानदान बि हमले में शहीद। उलूफा अस्पताल वेझो बि वॾो धमाको। इसराइल बमबारी में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 6,500 खां वधी वियो। इसराइली हुकूमत अमेरिका जी दरख़्वास्त ते गाज़ा में ज़मीनी कार्रवाई रद्द करे छॾी। ऐं गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल गाज़ा में जंग बंदी कराइण में नाकाम। अमेरिकी ठहराव में जंग बंदी जो मुतालबो न हुजण ते रूस ऐं चीन ठहराव जो मसइदो वीटो करे छॾियो। रूस जी जंग बंदी बाबति मसइदो घुर्बल वोट न हुजण करे मंज़ूर न थी सघियो। ब्राज़ील जे सदर ते गाज़ा में नस्ल कशी करण जो इल्ज़ाम लॻाए छॾियो। गाज़ा में इसराइल जारहियत जी मज़म्मत कंदे चयो त गाज़ा में मासूम ॿारनि खे बेदर्दीअ सां शहीद कयो पियो वञे। उन्हनि ॿारनि जो हिन जंग सां को बि तालुक़ु न आहे।